केरा 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 सोनी 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 क्या गला सोनी तो खौफजदा छो आई हाँ क्या गला तव्हां आयो हाँ सोनी वहां आया दिलावर खान तू खौफजदा छो आई सवेर खां वठी दरवाजे ते कोई हुयो दर ते को हो न सुनी ये तो जवाब मां हाँ अञा तो माण्हू हलंदा रहनि था तो के ईंदे वेंदे ॾिठो हूंदो थी सघे तो सुनी हित हवेली में को भी जिन भूत न है बस तू खौफ न कर आराम कर सब कुछ ठीक थी वेंदो बस मां भी थकी जी आयो आया मुखे भी आराम करण दे तू भी आराम कर ठीक है ना बस माया न तो था मुसलमान जगह तव्हां असांखे पंहिंजो नथा सम्झो त खणी उहा ॻाल्हि कयो अहिड़ी ॻाल्हि नाहे हाकिम खान अहिड़ी ॻाल्हि नाहे तव्हां सां गॾु खान असांजी इज़त खे सरेआम बदनाम कयो आहे कमाल खान हुनजे पुठियां आहे तमामु जल्द हुनजो लाश तव्हांखे मिलंदो पोइ हिते असां बि कोन हटंदासीं तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त कमाल खान आहे किथे ऐं असां बि हुनजी मदद लाइ उते पहुची वेंदासीं हाकिम खान मां कमाल खान खे चवां थो हू तव्हां सां फोन ते ॻाल्हाईंदो मूंसां गॾु जेकॾहिं तव्हां असांखे पंहिंजो सम्झो ऐं कमाल खान खे चई छॾियो त थोरी घणी ॼाण जेका बि मिलेसि असां ताईं पहुचाए हिन महिल खानू दरिया पार करे विया कमाल खान बि हुनजी कठ में तव्हां बि कमाल खान सां गॾिजी हुननि खे पुठियां वञो मूंसां गॾु चवंदा न आहिनि त वक़्तु ॿार जेकॾहिं कमाल खान सां असां बि मिली वियासीं त खान घणो वक़्तु लिकी कोन सघंदो बची वियो आखिर केतिरो बचंदो हिक न हिक ॾींहुं बकर खे निठ छुरी हेठां अचणो ई पवंदो परेशान आहियां त हेतिरी देर छो पई थिए हिन चकर रुख चढ़ियो त बची निकिरण जो मौक़ो न मिलंदसि हेलो जी बाबा साईं बाबा हाकिम खान सां कोन ॻाल्हाई छा असां ई काफ़ी आहियूं बाबा हाकिम खान ॿाहिरि मिले जेकॾहिं हुनखे पाण सां मिलाईंदो त तव्हांजी ताक़त ॿीणी थी पवंदी ठीकु आहे बाबा साईं सुबुह जो असां दरिया क्रॉस कंदासीं ऐं मां हाकिम खान खे फोन करे थो छॾियां ठीकु आहे बाबा मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि इंशाअल्लाह कामयाब थी तव्हां मोटंदा हाकिम खान और नचण में देर कई है
मुश्किल पहुंची। असां निकरूं था, आया तो चई छॾींदासीं न, दरिया क्रॉस करे अचनि। छा सोचो थी कमाल खान? हाकिम खान हुन पार हलणो आहे। मुंहिंजी सलाह वठो त हमराहनि खे छॾियूं ऐं असां गाॾीअ खे पुल तां क्रॉस करे अचूं। ये सही रहंदो। परी भर असां ॾिसंदा था अचूं ऐं हीअ भर हमराह ॾिसंदा अचूं। मां पंहिंजा हमरा वठी हेॾां दरिया क्रॉस कयां थो, तव्हां परियां पुल क्रॉस करे अचो। असां उतां जांच कंदा ईंदासीं। पोइ निकिरण जी कयो। जेकर घणी देरि कईसीं न त थी सघे थो उतां वञी निकिरी वञनि। साबिती पक्की आहे त दरिया क्रॉस करे विया आहिनि। हा हाकिम खान, रुपए जो रुपयो पक्का आहे। अचन था त घबराए न, अचन था त चंडी न। मां इन्हनि खे मुंहुं ॾियण ॼाणा थो। हाणे छा थींदो खान? हितां निकिरणो आहे। वापस दरिया क्रॉस कयूं? न, कॾहिं बि। हाणे अॻिते ई वधणो आहे, वापसी कॾहिं न कबी। ॾिसूं त इहो असांजो पीछो केसिताईं था कनि।
बाबा अली अकबर हे बाइको में बीत सही मां समझा तो अज यार तू मां गरीब जो सिर जरूर खणाईंदे। अरे रमू हिते पंहिंजो तर आहे, हिते केर भी असांजे वार जो भी नालो नथो वठी सके। ओ बाबा अली अकबर थोरो समझ इन वक्त कमाल खान वारा पंहिंजे होश खां निकतल आहिनि। जेकॾहिं हिते आया न त उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। अब्बा ॾुखिया पइजी वेंदा, इन करे मां तूं चवाए तरी साइडड़ी ते वेहूं। घबराए न रमू, हल दली चांहि पियूं, हिते हू कॾहिं बि न ईंदा। ओली अकबर भली पंहिंजो शौक़ पूरो कर, पर मुंहिंजा बाबला अली अकबर थोरो साइडड़ी सां वेझे अबा हल। अदी हाणे भंग में रंग मिलाइण जो को मौक़ो ई नथो मिले। तकड़ न कर दा, तकड़ न कर। तुझी ने तकड़ जे करे असां वरी के मुसीबत में न पइजी वञा। मुसीबत असां ते न, असांजे दुश्मननि ते ईंदी, असांजे दुश्मननि ते। तहांजे दुश्मननि जो को जुगो सड़े जुगो, पर ॻाल्हि त ॿुध, पर पंहिंजी वफ़ादार नौकरियाणी जी सार संभाल त लंदा कयो न। तोखे खुश कंदम माई, खुश कंदम, पर तोखे एतिरो मिलंदो त तूं कॾहिं सोचो बि न हुयो। माई जन्नत दुआ कर त भंग में रंग मिलाइण में कामयाब मुंहिंजूं त दुआऊं बि तव्हां लाइ आहिनि ऐं ख़िदमतूं उहे बि तव्हां लाइ, पर बस हिन बंदी खे कॾहिं विसारजो न। हेलो, इन निभागे रमू जी ख़बर पई या न? बाबा साईं, मां समझा थो त रमू हीअ जुई छॾे हले वियो आहे। इन करे चवां थो त हिन खे हर हालत में हथु करणो आहे ऐं ख़ानू जे कंहिं बि दोस्त खे जीअरो न छॾणो। जीअं ख़बर पई राज खे त मूसा ख़ान जो वे कारी हथ पेर आहे, कारी हथ पेर। रुस्तम खान जे करे मुंहिंजी सलाह वठी न खान जो पीछो करणु छॾे। मां कमाल खान जे पुठियां आहियां, मूंखे सिर खणणो आहे त कमाल खान जो, खान सां पंहिंजो छा वञे। जेकॾहिं इहा ॻाल्हि पकी आहे कमाल खान वारा दरिया पार करे विया आहिनि त ज़रूर ओॾो वापसि मोटंदा। मजो हिते वेही इंतज़ार करण खां बहितर आहे त असां हुन जे पुठियां रहूं। ठीकु आहे यार, पोइ तुंहिंजी मर्ज़ी, जीअं तुंहिंजी सलाह। सलाह कहिड़ी, मूं त फ़ैसिलो करे छॾियो आहे। हलूं था पुठियों, जिते बि मिलियो उते ई कच्चे में क़बर खोटींदोसांसि बस। खान, आखिर असां केतिरो भॼूं? मूंखे नथो लॻे त असां बाबा ऐं अदावान खां भॼण में कामयाब थींदासीं। महाराज जो भाउ मूंखे कुझु बि करे कोन सघंदो। मां त सिर्फ़ तोखे पाण खे उन्हनि खां बचाईंदो रहां थो, पर जेकॾहिं मूं मोट कई त मुंहिंजे पोयां ईंदड़नि खे पंहिंजे घर जो बि उन्हनि खे रस्तो वक़्तु कोन ईंदो। हा, आखिर तूं केतिरो रोकींदे पाण खे? इहा ई मुंहिंजी कोशिश हूंदी त उन्हनि जे मथां मुंहिंजो इहो हथियार सिधो न थिए, हू मुड़ी वञनि न त। न, तूं ईअं न कंदे। मारा सिर्फ़ तुंहिंजे करे मां कमाल खान जे मथां हमलो नथो कयां, पाण खे उन्हनि खां बचाईंदो रहां थो। अला कंदो उन्हनि खां हमेशह जे लाइ दूर हलिया वेंदासीं। सिर्फ़ दुआ कर त ज़मीन जो सौदो थिए। छा था सम्झो त कंहिं तरफ़ निकिरी वियो हूंदो? अञा घणो परे न निकितो हूंदो। हिन तर में कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि? 5-6 ॻोठ हिन देह में आहिनि। सुबुह जो असां मां सभु अलॻि अलॻि थी हिन ॻोठनि जो रुख करणो आहे। ऐं जंहिंखे जिते बि ॼाण मिले उहो ॿियनि खे ॼाण ॾे। जेसि ताईं सभु गॾिजी त का ॼाण न मिलंदी। सिर्फ़ हिकु चकर आम्हूं साम्हूं थियूं, पोइ बची न निकिरी सघंदो। असांजे पहुचण खां पहिरियां ई हुन वटि इतला पहुची वञे थो। इहो आख़िर केतिरो असां गले कंदो? पर हाणे हुनखे एतिरी मोहलत न ॾींदासीं। जेसि ताईं असांजे घेरे में न ईंदो तेसि ताईं बचंदो रहंदो, पर हिन चकरनि खे बचण जी मोहलत न ॾींदासीं। बसि दुआ कयो त हिन चकर ख़बर पइजी वञे त पोइ मां हुनखे ॿुधाईंदुसि त कमाल खान जी इज़त में हथु विझण जो अंजाम छा थींदो आहे।